अल्लाह किरी पौंदी कुराड़ो हाणे तो में हुआ सगा कोने का सगा अल्लाह ॾींदो मोट चवाए तो घर वञ तूं घर वञ रोज़े जो टाइम थी वियो आहे अञा कलाकु पियो आहे उथां अल्लाह अकबर निंड अची वई अल्लाह अकबर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जो टाइम थी वियो आहे अलाए ज़ीशान जी माउ उथी आहे अलाए न ओ ज़ीशान जी माउ उथ रोज़े जो टाइम थी वियो आहे मूंखे बि अखि लॻी वई तूं बि उथी कोन्हे का उथ जान छॾाए अल्लाह खंघ बि पचर नथी छॾे अल्लाह साईं सेहत ॾे रब साईं सेहत ॾे मुंहिंजा अल्लाह रमज़ान जे भलारे महीने जे सदके सेहत ॾे मुंहिंजा अल्लाह साईं ही छा थो करे ऐं शुगर जो रोज़ो रख दे तो ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे तूं बीमार आहीं तूं रोज़ो न रखी सघंदे अलाए शुगर जूं गोरियूं बि मुंहिंजूं किथे पयूं आहिनि रोज़ो रखी शुगर जी गोरी त खावां सेठ न कर पंहिंजी ज़िंदगी प्यारी नथी छा रोज़ो न रख रोज़ो न रख रोज़ो न रख यार छा कयां सम्झ में ॻाल्हि नथी अचे ब्लड प्रेशर जो मरीज़ ॿियो शुगर जी तकलीफ़ रोज़े रखण खां मां मुर्दो ई न आहियां रोज़ो असांजे मथां फ़र्ज़ु आहे महिमान महीनो आहे इहो वरी 12 महीननि खां पोइ या नसीब अलाए छा हयाती इहे रोज़ा रखां मन रब साईं इन्हनि रोज़नि जे सदके इन्हनि निमाज़नि जे सदके इन्हनि इबादतनि जे सदके रब साईं बख़्शे छॾे चरे छा मां भायां तो तोखे ज़िंदगीअ सां प्यारु न आहे छॾ रोज़नि खे छॾ हिन निमाज़ खे लाहौल वाला थोरो थी वियो आहे हाणे रोज़ो तुंहिंजी उमिरि खां चढ़ियल आहे तूं रोज़ो न रखी सघंदे सुम्ही पओ सुम्ही पओ सुम्ही पओ सुम्ही पओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम हे मां छा थो कयां मां निमाज़ी मां रोज़ायत हे मां छा थो कयां उथ ज़ीशान जी मां उथ रोज़ो रख उथ तूं बि रख मूंखे बि रख रहा है उथ 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 ज़ीशान जी मां उथ उथ निमाज़ जो टाइम तो थींदो वञे उथ काॾे वई आहीं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर निमाज़ लाइ निकितो आहे झलियो मांस रोज़ो न रख उहे बि रोज़ो रखे हाणे हिनखे हिन निमाज़ खां झलणो आहे शुक्र थी मुंहिंजा मालिक अल्लाह पाक तूं अर्थ जो ॾे तूं सिहत ॾे रोज़ो त नसीब कए हाणे निमाज़ बि नसीब कर मुंहिंजा अल्लाह हिन घिटीअ ॾों वञा हेॾो कुता हूंदा आहिनि अल्लाह अल्लाह अल्लाह
किरी पवंदे अल्लाहु कुराड़ो आ हाणे तो में उहा सघ कोन्हे का सग अलाह ॾींदो मोट चवां तो घर वञ तूं घर वञ हाणे तो में उहा सजदे करण जी सघ कोन्हे घर मोट मोट चवां तो ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम ला हौला वला कुव्वत अल्लाह अल्लाह चल पिछाड़ीअ में कोई कंहिंजो मोहताज न थिए अलाए मगज़ खे चक्कर छो थो अचे अल्लाह जॾहिं आस तो नमाज़ ते न वञ किरी पियो हाणे मोटंदो हाणे मोटंदो हाणे मोटी वेंदो हाणे हिनखे भुख लॻो आहे अल्लाह हाणे मां पंहिंजे मंसूबे में कामयाब अल्लाह मां पंहिंजे इरादे में कामयाब थी वियुसि अल्लाह अल्लाह हेठां किथे थो अचे अञा अॻिते थो अचे अल्लाह अञा अॻिते थो अचे मौत अल्लाह मौत हू मौत अल्लाह मौत चवां थो मौत हू अल्लाह हू अल्लाह हू मौत मौत आखिर अल्लाह हाणे तो में उहा सघ कोन्हे का हाणे तुंहिंजे गोॾनि में उहो साहु कोन्हे को मोटी वञ अल्लाह मोटी वञ चवां तो नमाज़ न पढ़ मोटी वञ घर मोटी वञ अल्लाह मोटी वञ जेकॾहिं मर्द खे घर में निमाज़ पढ़णु जाइज़ हुजे हा त जेकर मां घर में ई पढ़ां हा पर घर में मर्द खे जाइज़ न आहे अलाह साईं मुंहिंजी मदद कर अलाह साईं मुंहिंजी मदद कर अलाह साईं मुंहिंजी मदद कर मूंखे मस्जिद ताईं पुॼाए अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अल्लाह हाणे मूंखां बर्दाश्त नथो थिए घणो वर्गलायुमि मां घणा पंहिंजा फेरा हयमि हिन ते पोइ बि उन थो वञे पोइ बि मस्जिद जे तरफ़ थो वञे हाणे मूंखे बर्दाश्त नथो थिए हिनखे बचाइणो आहे हिनखे नमाज़ ते न विहारिणो अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा काॾे हलियो आहे हिन महिल अबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे फजर जी निमाज़ पढ़ानी बा रोज़ो रखियो आहे रोज़ो त निमाज़ अबा जेकॾहिं रोज़ो रखूं त निमाज़ बि पढ़ूं नी मुंहिंजा बाबा बाक़ी निमाज़ न पढ़ूं रोज़ो रखी सुम्ही पऊं अबा इहो रोज़ो कहिड़े कम जो अबा अलाह साईंअ खे असांजे बुख जी ज़रूरत न आहे अलाह साईं असांखे ख़लकियो आहे त अबा निमाज़ क़ुर जे लाइ अबा पंहिंजे इबादत जे लाइ ख़लकियो अथई अबा ये दुनिया 4 ॾींहं आहे रहे नालो अलाह जो अबा नमाज़ पढ़णी हुई त घर में पढ़े हा अबा घर में मर्द खे जाइज़ न आहे मुंहिंजा बाबा हा अल्लाह 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 चाचा तूं घुमी नथो सघे हली नथो सघे कोई बि निमाज़ जे तरफ़ पियो वञी अबा निमाज़ कामयाबीअ जी कुंजी आहे पुट निमाज़ पढ़ंदासीं त ॿई जान भला थी वेंदा नी बाबा लॻे थो ही इरादे जो पको आहे ही पुख़्ते ईमान वारो आहे ही मुंहिंजे चकर में न ईंदो चाचा
अबा हल त पोइ मां तोखे तुंहिंजी निमाज़ वारी जाइ ते वठी हलां। अबा शाबाश थी बा अल्लाह साईं खुश रख दे अल्लाह साईं तोखे आबाद कंदो मौला तोखे खुश रखदो अबा अबा तू भी हली पढ़ नमाज हाँ अबा शाबाश थी हाँ हिन दौर में केर तो कंहिंजी मदद करे केर जुआन आ मूंखे छा चाचा त मां केरु आहियां? ख़बर त पए तू मुंहिंजी मदद कई आ तू मूंखे मस्जिद ताईं पुॼायो मां शैतान आहियां। हाँ शैतान शैतान पोइ मूंखे कीअं थो मस्जिद निमाज़ लाइ वठी हले शैतान त निमाज़ को राणींदो आहे अबा मां इन करे तोखे वठी थो हलायां जेॾी महिल पहिरियों दफ़ो तूं किरे त तुंहिंजी सॼी ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ थी विया। वरी जेॾी महिल ॿियो दफ़ो तूं किरी ऐं उथियो आहीं त तुंहिंजे सॼे घर जा गुनाह माफ़ थी विया। ऐं टियों दफ़ो मां तोखे बर्दाश्त न कयो त तुंहिंजे पाड़े जा गुनाह माफ़ थी वञनि इन करे मां पाण तोखे मस्जिद जे तरफ़ वठी आयुमि। हल ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम या अल्लाह पाक तुंहिंजा लख शुक्राना थी मुंहिंजा रब करीम मूंखे पंहिंजे दर ते घुराए इन शैतान मरदूद ऐं शर खां बचाए शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाह